असरम व दलीला वैनन हता तुस्किनहु वर्ज़क़तवन व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाहुम्मा अज्जिल वलियकल फरज इलाही आमीन। मुझा मौला सादात जो ये तमाम पानी बारगाह में कबूल व मकबूल फरमा। आमीन जो बाबा आखिर दे। मुझा मौला किबला सैयद मुख्तियार हुसैन शाह साईं, किबला जवार सैयद ज़ुहैब शाह साईं, जिन जो ये तमाम न्याज नगर खर्च खराजात मेहनत मुझा मौला पानी बारगाह में कबूल व मकबूल फरमा। मुझा मौला इन इमाम बारगाह के ताज़हूर इमाम ज़माना आबाद फरमा। जेके इन्हनि खे आबाद रखंदा उन्हनि जे नस्लनि खे तूं आबाद रखिजां। ये आज़ादारी मातमदारी सादात मोमिनीन जे नस्लनि में क़ाइमु रखिजां। बाबल हवाइज मौलाए अली असगर जो सदको जिन झोलियों ख़ाली आबाद फरमा। शाम जे महारी सजाद जो वास्तो दी, रत रोअण वारे बीमार इमाम जो वास्तो दी। हुसैन मौला जे पग जे वारिस सजाद जो वास्तो दी। उन ग़रीब जो वास्तो दी जेको शाम ताणी रत ई रोअंदो वियो आहे ते लाशाई खणंदो वियो आहे। मुझा मौला इन मजलिस में इन इलाइक़े में पूरी कायनात में जाते जाते इमाम हुसैन आज़ादार बीमार शिफ़ा अता फरमा। मुझा मौला इन ज़ालिम दौर में हर आज़ादार जी इज़्ज़त महफूज फरमा। मोमिनन जे जान माल नामूस घरन वेड़न बचड़न जी हिफाजत फरमा। ये हथ हीअं खणो त मां सही दुआ घुरां। मुझा मौला जेतिरा ही आज़ादार हिन अशराए मुहर्रम हराम जी पहिरीं मजलिस में मुंहिंजी ज़ख़्मी साइण खे उन जे सोणे वीर जी मुकान ॾियण आया आहिनि। मुंहिंजा मौला हिननि आज़ादारनि खे मरण खां पहिरियां हिकु दफ़ो करबला जी ज़ियारत नसीब फरमा। उहा जॻह ॾेखार जाते वीर कुसंदो रहियो आहे, मुसाफ़िर भेण ॾिसंदी रही आहे, जेका सर ते क़ुरान रखी चइबी ज़मीन मथे थी मां ॾिसां मुंहिंजो ग़रीब कुसे कीअं थो। मुंहिंजा मौला हिननि अखियुनि खे जागीर अली अकबर जी ज़ियारत नसीब फरमा। मलके शाम उमुल मसाए फातिहे शाम शरीकतुल हुसैन वीर जे मिशन जी अददी भईवार आलिमा गैर मुअल्लिमा सैयदा फातिहे शाम जे तुरबत जी ज़ियारत नसीब फरमा। अल्लाह जन्नतुल बकिया वारी साइण जे तुरबत जी ज़ियारत नसीब फरमा। काइम मौला बकियतुल्लाह हुज्जतुल्लाह इमामे ज़माना जे ज़हूर में ताजील अता फरमा। सभिनी दुआउनि जे क़बूलियत वास्ते सलावत बुलंद आवाज़ सां पढ़ो बाबा अल्लाह। अगर महसूस न फरमाए थोड़ो जे हीअं औरते जो तव्हांजी महिरबानी थींदी बाबा। बिस्मिल्लाह। पोयां आज़ादार बि थोड़ो औरते अचो, औरते जीअं तव्हां असांजे दरमियान मुफ़ासिलो न हुजे बाबा। सलावत बुलंद आवाज़ सां पढ़ो बाबा अल्लाह। थोड़ा आवाज़ वधाएसि बाबा, जल्दी कर। मां सोणी ॾूठी सैयदनि वटि ॼां हे पिननि माई पिना। यकीनन कोई आज़ादार इन दरबार मां ख़ाली न मींदो। ख़ैरात ॾियण वारी हुसैन जी मां ज़हरा आहे। लख एहसान आहिनि उन करीम जा जे हिन साल वरी मुहर्रम नसीब कयो आहे। ज़वार सीमा चवंदो आहे उन्हनि मोमिननि खां पुछो जेके क़बरुनि में सुता पिया आहिनि। अॼु बि उन्हनि खां हसरत पुछंदो न त चवंदा जेकर इजाज़त मिले त ग़रीब हुसैन खे वञी रोआ। हाँ साईं बिल्कुलु लख एहसान आहिनि मुंहिंजे मौला जा। तव्हां त वॾा ख़ुशि नसीब आहियो, ख़ुदा गवाह हुआ जो हिननि ॾींहंनि में साइणियूं तव्हांजो महिमान थींदियूं आहिनि। उहे साइणियूं जिन खे रोअण ई कंहिं न ॾिनो, उहे सिकंदियूं थियूं रहनि असांखे कोई वीरनि जो मुकान ॾे। साइणियूं तव्हांजो महिमान आहिनि। मौला इमाम ज़माना तव्हांजी हिफ़ाज़त फरमाए, मौला तव्हांजा वेड़ा आबाद फरमाए। साईं ज़ुहैब शाह साईं, साईं क़िबला वारा तव्हांजी मोहब्बत में मां हाज़िर थियो आहियां। मौला गवाह आहे, यकीन कयो।
वो ड्यूटी मल्क शाम आई आहे। मां जंहिं फ्लाइट में साईं आयो शाम मां उन ई फ्लाइट में ओॾी महिल पियो साईं शाम साईं उते दुआ घुरी आयो त मां मुहर्रम करायां त ज़ाकिर शाह पढ़े मूंखे वरी साईं ड्यूटी आई त ज़ाकिर जा तूं ड्यूटी कर त हे साईं जे तरफ़ खां ड्यूटी लॻल आहे। हा त पोइ जॾहिं ड्यूटी उन साईं आई आहे त पाण न आई हूंदी, ज़रूरु आई हूंदी। सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो बाबा नौकरी शुरू कयो। बटे जुमला फ़ज़ाइल जा ॿुधो, उन खां बाद मसाइब। मां इंशाअल्लाह रोज़ 7 बजे पूरे इंशाअल्लाह तव्हां वटि पुॼी वेंदुसि। 5 मिंट खणी लेट थी न त 7 बजे इंशाअल्लाह मां तव्हां वटि पुॼी वेंदुसि। कायनात में खुश नसीब आहे उहो इंसान जंहिंजो अली जहिड़ो बेइमाम आहे। ईअं थोरो ॻाल्हाईंदा ईंदव त मां 2 मिंट पढ़ंदुसि बाबा। हाँ चङी ज़बान उहा आहे जेका मजलिस हुसैन में ॻाल्हाए। ईअं न बाबा ये हथ छॾे वे बाबा, असां वटि हथ ॿधी न नमाज़ थींदी आहे न मजलिस थींदी आहे। तवजो साईं, चङी ज़बान उहा आहे। मां त ईअं चवंदो आहियां मोमिन जी ज़बान ई हिन जे लाइ बणी आहे या तौहीद जे ज़िक्र ते ॻाल्हाए या मोहम्मद वाले मोहम्मद जे ज़िक्र ते ॻाल्हाए। हा बिस्मिल्लाह से मौला ज़िंदगी दराज़ फरमाए। मजलिस हुसैन में अली जे फ़ज़ाइल ते उहा ज़बान ॻाल्हाईंदी आहे जंहिं ज़बान ते अलीयुन वलीयुल्लाह जी पकी मोहर लॻल हूंदी आहे। कायनात में खुश नसीब आहे उहो इंसान ज़ार जंहिंजो अली जहिड़ो बेइमाम आहे। तव्हां खुश नसीब आहियो जो तव्हांजो हथ अली जे दामन में आहे। कहिड़ो अली इमाम? चइजा साईं हे उहो अली इमाम आहे जेको अली इमाम फज़ीलतुनि जे पोयां न आहे, अॻियां अॻियां मुर्शिद अली आहे, फ़ज़ीलतूं अली जे पोयां आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मूंखां पुछो सैयद कीअं? ॾसियां साईं, अलीअ जी मर्ज़ी न ही त मां काबे में अचां, हीअ काबे जी मर्ज़ी ही हिते हैदर करार अचे। सुभान या हिते हैदर करार अचे। काबो त साईं पहिरियां बि हुयो। आदम, नूह, इब्राहिम, ईसा, मूसा, याकूब, सुलेमान, यूसुफ, ए 1.25 लख नबी गुज़रिया। काबो पहिरियां बि हो। न आदम आयो, न नूह आयो, न इब्राहिम आयो, न सुलेमान नबी आयो, न ज़करिया आयो, न यहिया आयो, न याकूब आयो, न यूसुफ आयो, हता के पाक सरदार जन बि न आया। सरकार जन बि अब्दुल्ला जे घर आया। अली अल्लाह जे घर में आयो। अली काबे में आयो। अली काबे में आयो आहे न, इहा मुस्तफ़ा जी फज़ीलत आहे। इन जे करे जो अली आहे मोहम्मद जो वीर बि त जान नशीन बि ते वसी बि पग जो वारिस बि। पोइ जंहिंजो जान नशीन काबे में आयो आहे एॾो बुलंद आहे, उहो मुस्तफ़ा केॾो अफ़ज़ल हूंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। यकीन कंदो मुंहिंजे दिलि मां तव्हांजे लाइ दुआ थी निकिरे पई, लेकिन मुंहिंजे मौला जे फ़ज़ाइल ते ॿुधी ख़ुशि था थियो। अली जी मौला जी मर्ज़ी न ही त मां काबे में अचां, सैयद हे काबे जी मर्ज़ी ही त हिते अली अचे। अॻियों जुमिलो तो पढ़ा, जुमिलो भी पढ़ा, चेहरा भी पढ़ा। ॾिसां त मां जे झोली खाड़ी मजलिस कंहिं ॿुधी आहे। अली मौला जी मर्ज़ी न ही त अलम मूंखे मिले, हे अलम जी मर्ज़ी ही मूंखे अली खणी हले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। ये न जंहिं जंहिं जो अली मामा गदीर जी याद हथ बुलंद हैदरी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 39 ॾींहं मुसलमान लड़ंदा रहिया, ख़ैबर फतह न थियो। पाक रसूल जो सुभाणे अलम उन खे ॾींदुमि जेको मर्द हूंदो। हिते त ॻाल्हि आहे नी यार, सुभाणे अलम उन खे ॾींदुमि ज़वार साईं जेको मर्द हूंदो। साबित थियो अलम खे मर्द खणंदो आहे। मर्द जे मञण वारा चुमंदा आहिनि, मर्द जे मञण वारा अलम हणंदा आहिनि। अलम उहे खणंदा आहिनि जेके मर्द जा मुरीद हूंदा आहिनि। उहे और आहिनि जेके अलम खे ॾिसनि त निकाह टुटी पवनि। हे मर्द जे मञण वारा आहिनि। अलम जी मर्ज़ी त मूंखे हैदर करार खणी हले। तव्हां एॾो सुहिणो ॿुधो आहे त मां ई कंजूसी छो कयां?
हाँ सही टाइम मां पूरो पढ़ंदुमि मां मजलिस दिलि सां पढ़ंदुमि इहे ॼण मुंहिंजी पंहिंजी मजलिस आहे तवजो सही हूअं बि मां हिते दुनिया बका शाह में जेका मजलिस पढ़ंदो आहियां तव्हांखे ख़बर आहे ख़ुलूस अक़ीदत एतिराम सां पढ़ंदो तवजो आहे सही ज़वार सिंह एॾो सुहिणो जुमिलो आहे अज़ादार सॼी राति दाद ॾियनि इन्हनि जो दाद थोरो आहे ए जुमिलो वज़नी आहे ए अली मौला जी मर्ज़ी न ही त मां मोहम्मद जे बिस्तरे ते सुम्हां हे बिस्तरे जी मर्ज़ी हिते उहो सुम्हे जेको किरदार जो मोहम्मद हुजे जेको सूरत में मोहम्मद हुजे जेको सीरत में मोहम्मद हुजे हाय हाय ते सरकार जन फरमायो अचो बाबा बिस्मिल्लाह मौला जिंदगी दराज फरमाए बिस्मिल्लाह दुआ के ॾिसी तवज्जो आहे सही बाबा सरकार जन फरमायो तव्हां मां केरु आहे जेको मुंहिंजे बिस्तरे ते सुम्हे सभिनी जो साईं असां सुम्हंदासीं असां सरकार फरमायो अॼु गुलनि जी सेज न आहे अॼु तलवारुनि जे साए में सुम्हणो आहे अॼु तलवारुनि जे साए में सुम्हणो आहे अॼु मुंहिंजे बिस्तरे ते ख़तरो आहे हाय हाय तव्हांखे ख़बर हुजे कंहिं माण्हू ख़बर हुजे फलां जाइ ते ख़तरो आहे वेंदो पोइ अली केॾो बहादुर आहे सरकार जन पहिरियां ॿुधायो मुंहिंजे बिस्तरे ते ख़तरो आहे तव्हां मां केरु आहे जेको सुम्हंदो हे सभिनी जा क़दम हीअं पोइते थींदा आया तुंहिंजे मुंहिंजे पीर अलीअ जा क़दम वधंदा आया फरमाईंदा या रसूल अल्लाह मां सुम्हंदुमि फरमाईंदा या अली कीअं सुम्हंदे फरमाईंदा हुकुम कयो कीअं सुम्हां फरमाईंदा अली बणिजी न मोहम्मद बणिजी अॼु ईअं सुम्ह जो काफ़िर अचनि त ॾिसनि त ख़बर पवनि अली न मोहम्मद सुतो पियो अल्लामा हिलीजन पंहिंजे किताब में लिखियो आहे त इन राति अली मौला जो चेहरो मोहम्मद जे चेहरे जहिड़ो मुस्तफ़ा जे चेहरे जहिड़ो वरी अॻियों जुमिलो लिखियो अथनि अॻी सिट ते अगरि को बेहया शक करे न त अलीअ जो चेहरो वरी मोहम्मद जे चेहरे जहिड़ो आहे त उनखे ॿुधायोसि जॾहिं अली अल्लाह जो चेहरो थी सघे थो हा वजहुल्लाह थी सघे थो त मोहम्मद जो चेहरो छो न थो फरमाईंदा या अली मुंहिंजे बिस्तरे से अली मौला जे दुश्मनी में बाबा साईं दुनिया वारनि ईअं बि लिखियो आहे त अलीअ जो कद मोहम्मद जे कद खां नंढो लेकिन अल्लामा डॉक्टर ज़मीर अख्तर नकवी साहब जा मौला दर्जात बुलंद फरमाए उहे फरमाईंदा हा त अलीअ जो कद नंढो न हो ए लिखण वारे मुअर्रिख जे इल्म जो कद नंढो अलीअ जो कद मुस्तफ़ा जे कद जे बराबर हो अगर कोई दलील पूछे त दसियास अगर अली मौला जो कद नंढो हुजे साईं ज़ोहेब शाह त काफ़िर उतां ॾिसी चवंदा हे त अली सुतो पियो आहे हे त अली सुतो पियो आहे लेकिन ओ दीवार टिपी जो करीब आया त ख़बर न पियनि न त अली या मोहम्मद हाणे जागो तो मां जुमिलो पढ़ा पंहिंजे पीर जी वकालत कयां मां जंहिंजो लंगर खाईंदो आहियां ते पढ़ंदो बि उन जे लाइ आहे पढ़ा जवान जुमिलो ए बिस्तरो आहे मुस्तफ़ा जो पोइ जॾहिं पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खां सवाइ मोहम्मद ॿिए खे नथो सुम्हारे त मिंबर ते अलीअ खां सवाइ ॿियो कंहिंखे कीअं थो वेहारे जिंदगी दराज जिंदगी दराज जिंदगी दराज या अली हे अमानतूं ॾेई हे इन्हनि काफ़रनि खे ॾिजां सुबुह इहे ॾेई बसि कंदे वरी तूं मूंसां मिलंदे कि बंदे जो या अली अगर तव्हां क़त्ल थी वञो आहे त पोइ छा दे फरमाईंदा कुझु बि थी सघे पियो लेकिन अली खे कोई शहीद न पियो करे सघे मौला कीअं फरमाईंदा जे मां क़त्ल थी वञा सचो नबी न चए हा तूं सुभाणे मूंसां मिलंदे हा हा अन मुझे मौला जन साईं सुता मथा चादर विझी सुता जीअं सुता काफ़िर 40 काफ़िर ईअं दीवार टिपी आहे कुझु हुते रहिजी आहे अल्लाह कायनात में हेड़ी सियाणी क़ौम बाबा से ॿी न बनाई आहे जेका इशारो सम्झे ओ कुझु हुते रहिजी आहे कुझु हेॾे मौला जे क़रीब आया जीअं जो हीअं चादर हटायनि ते ओ हुतां हो था पुछनि केरु सुतो पियो आहे केरु सुतो पियो आहे उहो ई सुतो पियो आहे जंहिंजे लाइ आई न सम्झो या मुस्तफ़ा सुतो पियो
जी जल्दी कर तलवार मार। ए काफर हीअं तलवार करी, अली मौला सुतो पियो आहे। ए तलवार हिते आने, मौला अली सुतो पियो आहे। हाय हाय कायनात कुर्बान किया। ए तलवार हीअं मथे आंदई, मुंहिंजो मुर्शिद अली सुतो पियो आहे। बाबा अमीर हैदर शाह जेॾी महिल तलवार हीअं कई, मुर्शिद अलीअ जी अख खुली, काफर खे हितां पकड़े अली मौला जो हीअं दीवार में हयसि त तड़पी चए थो हॾी वञो, सुतो मोहम्मद पियो आहे पर जागे व अली थो पियो आहे। हाय 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 हाय, सुतो मोहम्मद पियो आहे पर जागे अली थो पियो। काफर तड़पी जिस्म ढकेस थो, हाणे जंहिंखे मौला अली खणी दीवार में हणे, आजा जल्दी जिस्म ढकेस थो। मौला खे ॾिसी चए थो मौला असां तोसां थोरो ई मिलण आया, असां तो वॾी सरकार सां मिलण आया। मौला अली मौला पाक रसूल जन किथे? हाणे मुंहिंजे मौला जन फरमायो कहिड़ो कमु आहे? चवंदा साईं असांजूं अमानतूं मौला वठे। सरकार जन फरमाए तव्हांजूं अमानतूं अलीअ वठे। सरकार जन मूंखे ॾेई आहिनि सुबुह जो अचिजो, इन खां वधीक सुहिणो जुमिलो ई न आहे। उन्हनि जो मौला खे ख़बर ई न आहे त असांजी अमानत केतिरी आहे। पोइ जंहिंजो 1 किलो सोन उनजो 2 किलो सोन आहिनि, जंहिंजी अधु किलो चांदी उनजो मुंहिंजी किलो चांदी आहे। हाय हाय हाय। अली मौला जन फरमाईंदा ज़्यादा बास न कयो, हर कंहिंजी अमानत पई आहे अंदरि कमरे में, तव्हां न ॻाल्हाइजो, तव्हां वञी तर ते बीहो, हर कंहिंजी अमानत ॻाल्हाए चवंदी मां फलां जी आहियां, हेतिरी आहियां, अली जो हुकुम आहे। मुंहिंजे मौला जन किथे आया? गारे सौर में। मौला तव्हांखे ज़ियारत नसीब फरमाए जिते मुंहिंजे सरकार जन वक़्तु गुज़ारियो आहे। इते जॾहिं आया अल्लाह ॾांवर खे हुकुम ॾिनो जल्दी कर पंहिंजो घर ठाह। अनकबूत, सूरह अनकबूत आहे न कुरान मजीद में। अल्लाह तुझे कुरान मजीद में सूरह अनकबूत में सभिनी में नाज़ुक घर ॾांवर जो आहे। नाज़ुक में नाज़ुक घर। अल्लाह इनखे हुकुम ॾिनो तूं पंहिंजो घर ठाहे, जीअं ॿाहिरियों माण्हू अचे ख़बर न पएसि त कोई अंदरि वियो आहे। गौर से हीअं घर ठाहे बसि कीअं या हेॾा जिबरील नाज़िल थियो। जीअं जिबरील नाज़िल थियो ॾांवर ॾिसी चयो भाउ जिबरील मुंहिंजो सलाम। तव्हां थकिजी पिया आहियो त मां साहिब वरना मां पढ़ां तव्हांजे लाइ। भाउ जिबरील मुंहिंजो सलाम। त जिबरील चयो केरु आहे जेको मूंखे भाउ अथसि? हीअं गौर सां जो ॾिठई त उहो नंढड़ो ॾांवर नज़र आहे। ॾिसी चए थो तूं मुंहिंजो भाउ? मां सैयदुल मलाइका, मां फ़रिश्तनि जो सरदार, ऐं तूं मुंहिंजो भाउ? चए अल्लाह तुंहिंजी ड्यूटी बि हई आहे हिफ़ाज़त मोहम्मद जे लाइ। अल्लाह मुंहिंजी ड्यूटी बि हई आहे। चयो तूं मुंहिंजो भाउ नथो थी सघे। चलो ठीकु आहे भाउ रनाई, तूं काॾे तयारु आहे? चयो मां अंदरि गार में। ॾांवर ॾिसी चए थो कोई रस्तो नज़र अचेव? हाय हाय, हे रस्तो आहे न? हे रस्तो न आहे, मुंहिंजो घरु आहे। जिबरील चए थो तुंहिंजो घरु आहे रस्ते में, मां हे परे पटे हीअं उछलाईंदो, मां हली वेंदुसि। ॾांवर ॾिसी चए थो साईं जे मुंहिंजो घरु पटिजेव त बिस्मिल्लाह। हाय हाय हाय, जे मुंहिंजो घरु पटिजे त बिस्मिल्लाह। चए तूं चवंदो मूंखां हे घरु न पटिबो। मां उहो जिबरील आहियां जो मां इन्हनि ॿिन्ही हथनि ते लूत जो शहर परनि ते खणी बीठो हुउसि। सॼी राति एतिरो बुलंद कियमि कुकड़नि कबूतरनि पखियुनि जूं आवाज़ूं अर्शनि ॿुधियूं। अल्लाह मूंखे हुकुम ॾिनो मां परनि खे हीअं कयो त शहर तबाह थी वियो। मूंखे अल्लाह हुकुम ॾिनो यूसुफ जा कदम हीअं पाणीअ ते न अचनि त हेठां पर ॾेसि। मां चश्मे ज़दन में काइनात जो सफ़र करे मां हेठां पेरनि जे पर ॾिना। ऐं तूं चवंदो त हे मूंखां घर न पटिबो। बाबा साईं जे चई बिस्मिल्लाह। बाबा अमीर हैदर शाह ते हीअं हथ विधई, हिकु तार न टुटी। जिबरील सॼो हथ विधो, हिकु तार बाबा न टुटी। ॿई हथ विधई, हिकु तार न टुटी। ॾांवर ॾिसी मुस्कुराए चए थो हा जिबरील, सॼी राति शहर परनि ते खणी बीठे, अॼु हिकु तार न थी टुटई। जिबरील हीअं 5 कदम पोइ ते खयां ऐं पढ़णु शुरू कयईं या काहिरल अदुए या वाली अल वली या मज़हर अल अजाइब या मुर्तदा। अली, अली जो नालो आहे।
हाय 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 बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पंहिंजो ज़ोर ला मुझे पीर अलीअ खे न सॾु कर जंहिंजो नालो खणी मुर्शिद जो तू मुझो घर थो ड्राहे न मां इन अली इमाम मुर्शिद जो हिकु हिकु नालो खणी हिकु हिकु टाको हयो आहे बेमौसमी बुढ़ड़ा ॾिसणा थी त अली जे वेढ़े अच हाय हाय को 22 सालन में ज़ईफ़ बणिजी वियो आहिनि ये रोअण जा ॾींहं रोअण जूं रातियूं मां फ़ज़ाइल तव्हांजी मोहबत में पढ़ियो आहे मातमी अज़ादारो को 22 सालन में बुढ़ड़ो आहे काई बीबी 18 सालन में ज़ईफ़ बणिजी वई इन जुमिले ते हर बीबी हर अज़ादार जी हाय अचणु खपे कोई रोए न रोए जेतिरा सैयद वेठा आहे उहे ज़रूर रोअनि काई बीबी 4 साल में ज़ईफ़ बणिजी वई हाय 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 जेका शाम जे ज़िंदान में रोई चइबी बाबा मुंहिंजे सर जा वार अछा थी वञनि बाबा मुझे कड़ियों लहन बाबा मां करबला अची तुझी ज़वार थिया बाबा मां ॾिसां तूं पुटनि सां कठे गॾु कीअं सुतो पियो रोअण वारा काई बीबी 7 सालन में ज़ईफ़ बणिजी वई मुझो इमाम जॾहिं दरबार मां मोटी आयो अॼु पहिरीं मजलिस तैयारी जी आहे मुझो इमाम जॾहिं दरबार वलीद मां मोटी आयो दरवाजे ते आयो सैयद जीअं मुझे इमाम हथ रखियो आहे दरवाज़ो भारी नज़र आयसि मुझे इमाम जे तो केर बीबी आहे होरिया होरिया आवाज़ तो जे ॿियो केरु हूंदो मां तुंहिंजी भेण ज़ैनब हाय हाय सैयद जे तो भेण दर ते छो बीठी आहे रोई जदी उहा दरबार ना आहे जिते अम्मा ज़हरा खाली मोटी आई आहे वो मदीनो ना आहे जिते मुझे वीर हसन जे जनाज़े में तीर लगा वो मदीनो ना आहे जिते अम्मा जे रोअण ते पाबंदी लगी वई हाय कर मातमी अज़ादार हुसैन दरबार जो हवाल दे सैयद हीअं कतार बनाए बीठा मुझे इमाम फरमाए तो भेण मुखां न पुछ हनफिया खां पुछ हनफिया तू दरबार जो हवाल दे आवाज़ अम्मा आवाज़ भेण मुखां न मुस्लिम खां पुछ मुस्लिम तू दरबार जो हवाल दे आवाज़ मुखां न सजाद खां पुछ अहिड़ो जुमिलो आहे जे सम्झी त घर ताईं रोअंदो वेंदे सजाद तू दरबार जो हवाल दे अम्मा मुखां न अकबर खां पुछ अकबर तू दरबार जो हवाल दे अम्मा मुखां न चाचे अब्बास खां पुछ अब्बास दरबार जो हवाल दे सैयद गाज़ी ॻाल्हायो न अखियुनि मां नीर जारी थिया बीबी ॾियो खणी आई हिकु हिकु बीबीअ जो चेहरो ॾिसी चएंदी ॿधो सामान ज़ैनब जे उजड़ण जी मौसम अची वई आहे या ज़हरा या ज़हरा या ज़हरा मूंखे अम्मा ॾसे वई जॾहिं दरबार मां ॿाहिरि रोअंदा अचनि समझी वञा तुंहिंजे उजड़ण जी मौसम अची वई आहे मुझे इमाम फरमाए तो भेण मां वाइदो करे आयो मां अॼो की राति मदीनो छॾींदुसि मातमी अज़ादारो हाय हाय मुझे इमाम हुसैन फरमाए तो अब्बास जल्दी कर पर्दादारनि जी लिस्ट तैयार कर दवार साईं अब्बास कागज़ कलम खयो पहिरियों लिखी नसरो मिन अल्लाह हुसैन जे तो वाकई फतह दीन इस्लाम दिया पर इन जे हेठां लिखो कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन हाय 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 दे वेण जे लाइ तू आयो ही रोअणा वो वेण तो पढ़ा सैयद फरमाए तो हाणे इन जे हेठां लिखो हुसैन इब्ने अली शहीद करबला ए मुझो पढ़ण सोलो आ गाज़ी जो लिखण ॾुखियो आ ज़वार साईं मूंखे मेंबर जो कसम सैयद फरमाए तो इन जे हेठां लिखो अब्बास इब्ने अली शहीद करबला लिखो अली अकबर शहीद करबला लिखो कासिम शहीद करबला लिखो अली असगर बाबा सही जॾहिं अली असगर जो नालो आयो न चे तो मौला अली असगर त 17 ॾींहं जो आहे सैयद फरमाए तो मौला हे अली असगर करबला कीअं हलंदो वो तो 6 महीननि जो आहे मुझे इमाम फरमाए तो कंहिं चयो थी रुगो अली असगर हलंदो लिखो अली असगर जे अम्मा रुबाब जो नालो मौला अली जो नूह करबला हलंदियो सैयद फरमाए तो न रुआ रुगो अली जो नूह न अली जो धीओ ही करबला हल या ज़हरा लिख ज़ैनब बिन्त अली
हाय कर मातमी अज़ादार इन जुमले ते वाजिब समझी हाय कर लिख ज़ैनब बिन्त अली असीरा शाम ज़वार सही मुझो जुमलो ना है शहीद मोहसिन नकवी जो जुमला मुझे इमाम जो हुकुम हो ना अब्बास लिखियो मुझे साइण जो नालो सैयद लिखियो पर लिखियो केड़े अंदाज में किथे ज़े लिखी काथे ये लिखी काथे नून लिखी काथे बे लिखी घर ताईं रुअंदे जे ज़ाकिर शाह जो जुमलो याद रखी हुसैन मौला जी नज़र पया फरमाइंदा अब्बास सोनो नालो लिखियो दी हाय हाय जियन मुझे भेण जे नाले जा हरूफ अलग अलग लिखिया थी न मुखे तो जो कसम आ ये बाजारन में अलग अलग भी कदे कूफा जी बाजार कदे अस्कलान जी बाजार त कदे शाम जी बाजार हाय हाय या ज़ाहरा आवाज़ लिखवाने मुझे धीउन जा नाला मुझा मौला कें जो नालो लिखा फरमाइंदा लिख कुबरा बिनतुल हुसैन असीरा शाम सही मुझे मौला लिखियो तरतीब मुताबिक अञा मुझे इमाम हुसैन न गालाए पुराना ज़ाकिर पढ़ंदा सही मां उन्हनि जी याद थो पढ़ा मुझे इमाम हुसैन जी हुकुम अञा मुझे मौला चयो न अब्बास ईअं स्वाद लिखियो तव्हां खां थो पुछां स्वाद सां कंहिंजो नालो ईंदो आहे हाय 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 अॼु त हिन साइण जी मजलिस आहे न ईअं अब्बास स्वाद लिखियो आहे हुसैन कलम ते हथ रखी चए थो अब्बास सोगरा गॾु न हलंदी जॾहिं चई न सोगरा गॾु न हलंदी बाबा मीर दरशा मिंबर जो कसम आहे अब्बास कदमनि ते हथ रखी चए थो तुंहिंजे इमामत जो कसम आहे मां हाणे वेड़े में वियुमि तोणे जो बीमारी हिकु गंढड़ी हा मसाला ऊचो वेण करे जे बीबियो दुआ कयो मां अकबर जे ॼञ सां थी वञा पई अलमान 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 वाह भई वाह मौला पुट न थई धी अथई सेहतमंद न आहे बीमार मौला 40 वेड़न में अकेली बीमार मरी वेंदई फरमाइंदा न अब्बास साइण सुगरा जे हिस्से में विछोड़ो आहे मौला कंहिंजो नालो लिखा फरमाइंदा लिख सकीना बिनतुल हुसैन असीरा शाम हाय हाय अब्बास लिखियो आहे फरमाइंदा गाजी वन ऐलान कर वन इहो ऐलान कर हीअ लिस्ट मां लिखी या लिखराई हुसैन जंहिं जंहिं बीबीअ जो नालो अचे उहा बीबी तयारी करे वॾे दरवाज़े ते अचे अब्बास तूं हुन बीबीअ खे महमल में वेहारींदो आहे रोअण वारा मुंहिंजो इमाम हुसैन बाबा साईं हथ जो इशारो कर फरमाइंदा आलिया भेण मां बानीअ शरीयत आहियां मां तेसी ताणी तोखे गॾु न वठी हलंदुसि जेसी ताणी तोखे पंहिंजो शोहर अब्दुल्ला इजाज़त न ॾींदो पढ़ा वेण जवाना हो जेतिरा आज़ादार वेठा आहियो मातमी रोअण वारा ऊचो वेण करे जदी हुसैन तूं दरबार वहे मां दर ते बीठी हुअसि जेतिरो टाइम न आई मां दर ते बीठी हुअसि भेण ते हिकु एहसान कर मां हाणे वञा थी इजाज़त वठी थी हलां मां तोसां गॾु हलंदसि लेकिन हुसैन हिकु ॻाल्हि यादि रखजांइ जे इजाज़त न मिली न हेॾा तुंहिंजो काफ़िलो हलंदो हेॾा भेण जो जनाज़ो गॾु हलंदो अलमान 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 हुसैन मां त तोखां बग़ैर मरी वेंदी न बाबा से मुझी साइण जिंदगी में पहिरियों दफ़ो घर में न पलंग ते वेठी ज़वार न कुर्सीअ ते वेठी न मसनत ते वेठी न मुसल्ले ते वेठी इन खां वधीक कहिड़ो मसाइब आहे तूं सोचेंदो वेठो उन जाइ ते आई जिते अब्दुल्ला बिस्तरे ते सुतो पियो पेरनि वारे पासे खां मिटीअ ते वेठी आहे धीउ पीउ जे पेरनि जूं तरियूं चुमी चवंदियूं बाबा अमीर तूं आ ग़रीब असांजी अम्मा ज़ैनब न आहे बाबा असांजे अम्मा जो जुर्म कहिड़ो आहे ख़ाक ते वेही रोए थी पई अब्दुल्ला जी नज़र पई आहे फरमाईंदा ज़ैनब जेको लिखराइणो थी लिखरा जेको मञराइणो थी मञरा मिटीअ ते न वेह मथां अलमन वारो अब्बास न ॾिसी वठे मथां गाज़ी जे अब्दुल्ला मुंहिंजी साइण मिटीअ ते छो वेहारी आवाज़ मुंहिंजो हुसैन वतन छॾी थो वञे अब्दुल्ला मूंखे इजाज़त ॾे मां हुसैन सां गॾु मुल्क इराक़ वञा
अवधे इजाज़त ॾिनी मां भरियल घर तुंहिंजो आहे जेका शइ दिलि चवई खणी वञ हे मां जाते वेण पड़िवान अदादारनि ॾुखियो बर्दाश्त कयो मां ॾिसां दुनिया बकाश जा सादात मोमिनीन ही वेण कीअं था ॿुधनि जॾहिं खणंदमि ज़रूर लेकिन ॿ गवाह ॾे हाय उरवण वारा धीअनि खे गवाह बणाए पंहिंजे हुजरे में सैयद आई उन टाइम मदीने जी ज़मीन हली जॾहिं मां ज़हरा जी रत भरी चादर खई अलमान 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 रोई जदी अब्दुल्ला तुझे भरियल घर मां हिक चादर खयूं थी वञे दुआ कर छल बची पए हाय हाय अब्दुल्ला जे तो बीबी मां गरीब ना आहियां अमीर आ मिस्र वने उते मुंहिंजी जागीर आ इराक वने उते मुंहिंजी जागीर आ ईरान वने उते मुंहिंजी जागीर आ दुआ जा हथ खणी जे तो दुआ तो कंहिं शल शाम न वने इन जुमले ते तुंहिंजी वाजिब समझी हाय अचे दुआ तो कयां छल शाम न वने पर जे तकदीर शाम वठी वनी उते मुंहिंजी जागीर आ उचो वेण करे जदी हर जागीर तुंहिंजे हवाले ॾियण तो चाहे ज़ैनब खे शाम लिखी दे मरहबा 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 अब्दुल्ला जे तो बीबी महमल मुंहिंजा हूंदा पर्दा मुंहिंजा हूंदा नौकर मुंहिंजा हूंदा ख़र्च ख़राजात मुंहिंजो हूंदो मातमी अदादार उचो वेण करे चेदी अब्दुल्ला सावरनि खां उहे धीअूं वठंदियूं आहिनि जिन जा पेका ग़रीब हुजनि हाय हाय मुंहिंजा हनफिया जहिड़ा भाइर मुंहिंजा अब्बास जहिड़ा भाइर मुंहिंजा हुसैन रोअण वारा मुंहिंजी साइण इजाज़त वठी आई जंहिं जंहिं बीबीअ जो नालो बाबा साईं अचे वियो न उहा बीबी गंढ बणाए हाय वॾे दरवाज़े ते टिबी अब्बास महमल में पई विहारे मुंहिंजो इमाम हुसैन फरमाए थो अब्बास अञा केरु न आयो आहे रोई जे तो मौला अञा असगर जी मां रुबाब न आई आहे सैयद जे तो तूं मुंहिंजी भेण जे महमल जे भरिसां बि मां ॼाणा त रुबाब ॼाणे जेतिरा सैयद वेठा आहिनि सैयदनि जे हिसे जो वेण आहे मातमी अदादार ही सैयदनि जे हिसे जो वेण आहे मुंहिंजो मौला जो आयो ॾिठिन साइण रुबाब अली असगर जी मां दरवाज़ो बंदि थी करे वरी खोले थी वरी दरवाज़ो बंदि थी करे वरी खोले थी ते ॿई हथ सर ते रखी चएती बतूल जा वेड़ा रुबाब जी अलविदा हुसैन जे तो रुबाब एतिरी देरि छो कई थी रोई चएती मौला अल्लाह जे नाम ते ॿुधाए साम्हूं केरु वेठी आहे हाय 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 रुगो तूं त नथो रोए न तोसां गॾु त आसमान ई रोए थो मौला साम्हूं केरु वेठी आहे फरमाईंदा मुंहिंजी धीउ सोगरा रोई चएती मौला अॼु मां ईअं वञा न मतां चए अॼु मुंहिंजी सॻी माउ हुजे अॼु मूंखे अकेलो न छॾी वञे सैयद चए थो चाबी मूंखे ॾे मां ॼाणा त सोगरा ॼाणे सैयद मुंहिंजो इमाम उते आयो जिते साइण सोगरा मिटीअ ते सुती पई सैयद मथां बि चए थो सोगरा धी रोई चए थी जी कुबरा जा बाबा सैयद चए थो सोगरा धी रोई चए थी जी सकीना जा बाबा सैयद जे तो सोगरा दी रोई जे दी साइण ज़ैनब जा वीर अब्बास जा वीर सजाद जा बाबा अकबर जा बाबा असगर जा बाबा मरहबा 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 सैयद जे तो सोगरा मार के जो रिश्ते में लगनो आ तुझो कुछ न लगनो आ रोई जे दी बाबा प्यारियों दियों उवे दई जन के साण वठियों तो बने रोई जे दी बाबा बीमारा मरहबा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा सैयद रोई फरमाए तो सोगरा तुझो बाबो सफर ते तो वने रोई ते दी बाबा मां बीमारा बाबा मुझो हाथ पकड़े बुआ ज़ैनब जे वेड़े छॾियो वने सैयद रोई जे तो बीमार न रोआ साइण ज़ैनब मूंसां साण थी हले हाय तकर मातमी अदादार हाय तकर रोई जदी अच्छा बाबा मुझी भारत मुझी बुआ कुलसूम के ॾियूं आहिनि सैयद जो उहा साण थी हले रोई जदी बाबा मुझी भारत मुझी बुआ रुकैया के ॾियूं आहिनि सैयद जो उहा साण थी हले रोई जदी बाबा मुझी भारत मुझी अम्मा रुबाब
या ज़हरा या ज़हरा या ज़हरा सैयद जदो तुनी मारो बाबी साण दी अले रोई जदी बाबा पो मुनी भारत मुनी भेण कुबरा के दयूं सैयद रोई जदो सुगरा कुबरा ईसाण दी हले मां ॾिसां सैयद कहिड़ी जाइ ते वेठा आहिनि इन्हनि जुमलनि ते सैयदनि जी हाय ज़रूर ईंदी रोई जदी बाबा सब वठी वञ पर मूंखे सकीना भेण ॾियूं ओ बाबा ॿई भेणूं केॾी महिल अकबर जे दर ते मरहबा 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 या ज़हरा बाबा केॾी महिल साईं ज़ैनब जे दर ते ज़ार सईं ओखो भेणा रोई जदी अच्छा बाबा मुंहिंजी भारत मुंहिंजे सजाद खे ॾियूं लखवारी पढ़ा लखवारी मानो करा रोई जदी बाबा मुंहिंजी भारत मुंहिंजे सजाद खे ॾियूं सैयद जदो सजादी साण थो हले रोई जदी बाबा मुंहिंजी भारत मुंहिंजे हिसे जे वीर अकबर खे ॾियूं सैयद जदो बीमार न रुआर अकबर में मूसा साण थो हले ओ इन इलाके जा ज़ादार अकबर जो नालो आयो बीमार ज़मीन ते झड़ी पई आ रोई जदी बाबा मां अकबर खप गए मरी वेंदी मां मरहबा 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 या ज़हरा रोई जदी बाबा तुझो वडो सफर पुराना ज़ाकिर पढ़ंदा मां उन्हनि जी यादि थो पढ़ा बाबा मीर दर्शा सही रोई जदी बाबा तुझो वडो सफर बाबा मां बीमार बाबा जॾहिं तूं मोटंदे मां ज़िंदा न हूंदमि बाबा चार सजण मुंहिंजी मज़ार ते न अचनि सैयद चए केर के न अचनि रोई जदी पहिरियां पहिरियां चाचो अब्बास या ज़हरा या ज़हरा या ज़हरा बाबा बियो हिस्से जो वीर अकबर नाजे बाबा टी अमारो बाब नाजे सैयद रोई जदो सुगरा चौथो के नाचे रोई जदी बाबा हलियो वञो भेण थकड़ी पई थी सैयद जदो ॿुधा चौथो के नाचे बाबा खे हीअं गल ला थई रोई जदी बाबा नाराज़ न थिए चौथो तू भी नाच जा सैयद धी के हाँ मसलाए चे दो मैं कोई नहीं वलड़ा ओ वल वतना थे कुछ वनना मुल कभी गाने मैं लहना भज दे मरहबा 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 या ज़हरा केॾो सुहिणो रुनो अॼु पहिरीं मोहरम मरहबा मां सैयद आदो के मौला बेगम में दरबार ईंदई मुझे माम ये थी के हाँ मसाला दो हाँ मसाला रोई फरमाइंदा रुबाब हलीबन ओ सैयदा जड़ी मां रुबाब हलिया मां जे कढते साईं सुगरा जी नजर पई आ रोई जदी अम्मा तू ना मिल मूंखे असगर त मिला हाय हाय मुझे मां मुझे रुबाब हलिया मुझे धी के असगर मिला और वड़ा वारा ये साईं रुबाब अली असगर नवा साईं सुगरा ये हाँ मसला दर्द रोई जदी असगर इन्हनि खे वञण दे तूं मूं वटि टिकी पो हाय हाय कॾहिं त जवान थींदे मां तोखे सहरा पाराईंदमि पढ़ा वेण जवान ओखो वेण मुझे इमाम रोई दे दो रुबाब जल्दी कर असगर वटि मुंहिंजी भेण थकड़ी पई आ रुबाब जवानो हथ वधाया तोणे 17 ॾींहं जो भेण जे गले मां बाहूं न कढियई शबीर हिकिड़ी ॻाल्हि कई आ रोई दे दो भेण मुंहिंजो आख़िरी सलाम रोई जदी बाबा मुंहिंजे असगर खे छा चयई सैयद चए थो इहो कुझु चयोमांस कंहिं झलण तीर विच करबल दे तैं फौज तो मंगण पानी मरहबा मरहबा लखवारी बाबा लखवारी इहो वेट बना रोई जदी बाबा मुझे असगर खे छा चयई सैयद चए थो एतिरो कुझु चयोमांस कंहिं
मरहबा 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 या ज़हरा अगियो वेट पड़ा सही अगियो वेट ओखोआ रोई जदी बाबा अकबर के चा मूसा मिली बने सैयद जदो अली अकबर हलिया हिस्सेरी भेण खामो खिलाए बिस्मिल्लाह जवान मौला तुझे मातम कबूल फरमाए और वनवारा रोई जदी अकबर माई ते न मिलंदी माए उते हल जिता मुझो जनाज़ो बाहरी दो साईं ज़ैब जा मिंबर जो कसमांदर हुजरे में बीमार अकबर के वठी आई और वनवारा ये साईं सुगरा मिट्टी कट्ठे गई अकबर जे गया हाथ बदी चदी जे नाल नहीं खिलवेदा इथला दे फेरे बैठी रो रो वकातन भेसा मैं समझ के तलिया ओ पैगंबर दिया ईदा रोज तवाफ या ज़हरा केड़ा घर साइण जा वेण आहिनि सही आसमानी रोए थो पियो आखिरी वेण ख़त्म मजले रोई जदी अकबर बाबो वठी तो वञे अकबर ॾाढी लही पई दी बाबो सहरा भराई दई हाय अकबर चाचो अब्बास गानो बदलई पुफियूं मेहंदी लाई दई रोई जदी अकबर भेणू बे बे गॾु थियूं हलनी मां तुंहिंजे हिस्से दी भेण ओ अकबर पल्लव भेण सुगरा बदलई मरहबा 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 आखिरी वेण ख़त्म मजले सैयद जदो भेण वायदो शादी कयम त वठण ईंदो मां रोई जदी अकबर कॾहिं वठण ईंदे अकबर जदो भेण सत मुहरम वठण ईंदो मां सतीना चाहे त 8 तारीख़ ईंदो मां 8 ना चा त 9 तारीख़ ईंदो मां 9 ना चा 10 जी रात गुज़री वञे हर अदादार सीने थे मातम करे और वनवारा अली अकबर जदो 10 गुज़री वञे समझ जा तुझे अकबर शादी न कईया और वनवारा 10 गुज़री वई 11 जी रात आई बीमार नाने जे रोज़े ते अची जदी मैं को दस सुल्तान नबी आदा मेरे प्यो अकबर परनाया रब जाने कहरी ओ मजबूरी तू मैं को घिनर भरा लानतुल्लाह अला ज़ालिमीन मातम हुसैन या हुसैन दुआ थी मेरा मौला सादातन जो ये तमाम कबूल फर